ओ मुझे साईं जे दरगाह में मानू पाजू न्याणियों जिंदा पूरी दाग खुदा जी ज़ा जो कसम हुजूर फरमाए लोगो न्याणियों पूर जणे नु न थव अरे न्याणियों रहमत थव खबरदार जे पेट मां पारा पारा न्याणी जाई भलो पेट हुजूर फरमा पर न्याणियों जा बस उन जी तरबियत भी कयई भले घराने मां तालीम दई भले घराने मां शादी कराए पाण फरमायो शख्स मूसा कर जन्नत में होंदो हुजूर लोगो मानो ताके पुटन जे जमन जी मुबारक लीना यार मां मोहम्मद न्याणी जे जमन जी मुबारक लई तो वना न पूर जो खुदा जी सा जो कसम साईं सदको वना सल्लल्लाहु अलैहि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ठो एकरो मानू आयो अल्लाह जा रसूल वडो गुनाह थिया तुजो कलमो त पढ़ा पर माफी मिलंदी अलाए ना पाण फरमायो गुनाह बयान कर मुजा साईं मुजो गुनाह वडो पाण फरमायो आसमान वडो या गुनाह वडो सोना आसमान नंढो गुनाह वडो जमीन नंढी या गुनाह न वडो हाय सही जमीन नंढी या गुनाह वडो हुजूर फरमाए अल्लाह वडो या गुनाह वडो हाय चेतो सही अल्लाह वडो आ गुनाह नंढो बुधो मोली बिसार जे दावत अचण वारो बस आखिरी गाल करे मां दुआ तो घरा हाय मुझे से फरमाए बयान कर जे मुजा साईं अबू जहल जो कानून हो न्याणियों जमन त पूरे ने छोकरा जमन त छड़ियो ने मां वन्या पियो वापार ते मुंहिंजी ज़ाल खे पेट हुयो कयो मां धी जमई त पूरे छड़ जाए कंहिंखां पुछ जाए ना साईं मुंहिंजा धी जाई मुंहिंजी ज़ाल रहम दिल हुई लिकाए करे धी खे पाले मोटी आए में मांखे चई मां पूरे छड़ी ओ मुंहिंजा साईं 3-4 साल गुजरिया ज़ाल चयो मिया ॻाल्हि ॿुध धी पूरी न थमाए पाली थमाए चओ तो घुराया है मां तो ठीक मुझा साईं न्याणी आई मां कम करे मोटी दो होयो से नंढी न्याणी हसीन जमील न्याणी सोनी न्याणी मुझा साईं जले मां कम करे मोटी अचा बाबा बाबा करे मुझे सीने ते चढ़ंदी ही सजे ॾींहं जा थकई लई वेंदा अल्लाह अल्लाह मुझा साईं कजल जड़े अबू चल ज़ालिम जी नज़र पइजी वयसि पुछी कंजी धी फिलाने जी अबू जल मां के घुरायो छोरी पाली थई पूरी मां पाण ईंदुसि मुंहिंजा साईं अबू जल जो भी भाव कुदरत दिल में नफ़रत जागी पई मुंहिंजा साईं मां ज़ाल खे चयो न्याणीअ खे हार सिंगार कराए हाय नाना घुमाए अचांसि मुंहिंजा साईं मां न्याणीअ खे हार सिंगार करे हाय कुले ते खयो में हाय जॾहिं रोड छॾे झंग में पियो वञा कोडर लिकाए खई होया में न्याणीअ चयो बाबा रे नानाणे जो घर न थई मुंहिंजा साईं मां झंग में वञी करे धीउ खे लाहे खॾ शुरू कई मुंहिंजा साईं मुंहिंजी न्याणी प्यार मंझा बि चयो मुंहिंजा बाबा जानी छा पियो करे मुंहिंजा साईं मांखे रहम न आयो मुंहिंजा साईं मां ॻाल्हायांसि नथो बाबा साईं छाजे लाइ पिया खॾ खणो मुंहिंजा साईं मां त बि न पियो ॻाल्हायांसि कोडर हणा पियो पगर निकिरनि पिया मुंहिंजी धीउ पंहिंजी पोतीअ सां मुंहिंजे पगर खे होंगे भई त बि रहम न आयो मुंहिंजा साईं जिस्म में मिटी पई लॻे मुंहिंजी नंढड़ी न्याणी पंहिंजे पोतीअ सां मुंहिंजे मिटीअ खे होंगे भई त बि रहम न आयो मुंहिंजा साईं मां घोर वञा कुर्बान वञ मुंहिंजा साईं खॾ वॾी खय में न्याणीअ खे वारनि खां वरितमि न्याणी चुमड़ी पई भाकुर बि पाए चुमियूं पई ॾे इलाज पई करे मुंहिंजा बाबा जानी मांखे न पोर मुंहिंजा बाबा मां घर मोटी न हलंदी माए मुंहिंजा बाबा मां ख़र्ची न वठंदी माए मुंहिंजा बाबा मां मानी न खाईंदी माए मुंहिंजा बाबा मां लटा न वठंदी माए इलाज पई करे रहम जी अपील पई करे बाहूं पई बधे अरे हेॾो बि चुमियूं ॾे अरे हेॾा बि चुमी ॾे मूंखे रहम न आयो पटे करे साईं कंहिंजे बच्चे खे को मारींदो आहे रोड़ी बाबा के भाकुर पाईंदो आहे मुंहिंजी दाह कंहिंखे ॾे पटे करे उछलियो मांसि
मुझा साईं मुझी थी अंदर मां मिठी विझंदो पियो वञा रड़ियूं भी करे बाबा रहम कर बाबा रहम कर बाबा मां के छड़ मोटी न लनम ढंग में गुजारी दम मुझा साईं मां धी पूरे आयो में मुझा साईं हाणे रात जो ख्वाब में इंदी आ मुझा बाबा साईं मुके छो पूरे में मां तुझो केड़ो डोह कयो क़यामत थींदई अल्लाह 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 हाय कलोड़न जे गोठ वारो बचड़े वालो खुदा जी सा जो कसम मुझो साईं सदको वञा सो रोए पियो साहब रोन पिया हुजूर फरमायो अदा क़यामत थींदी सिज बेनूर थींदो आसमान फाटी पवंदो सितारा किरी पवंदा ज़मीन बि ईंदी इज़ा शम्स कुविरत व इज़ा नुजूमु कदरत व इज़ा जिबालु सुयरत व इज़ा इशारु तिलत व इज़ा वहूश हुशरत व इज़ा बिहारु सुजरत व इज़ा नुफूस सुविजत व इज़ा मौऊदतु सुइलत बिअय्यि ज़ंबिन क़ुतिलत अल्लाह तो फरमाए कम जो ॾियारो थींदो उन न्याणे खे उतारींदासीं ओ न्याणियूं निमाणियूं ॿुधायो अव्हांखे कहिड़े केस में पूरियो वियो उन ॻाल्हि ॿुध कम वॾो कयो अथई पर मां मोहम्मद मुस्तफा जो कलमो आंदो आहे अहिड़ो इस्लाम आंदो आहे अॼु कलमो पढ़ायां त अल्लाह अॻियां गुनाह सभु माफ़ करे छॾींदई मोहम्मद का अचण खां अॻु में माण्हू न्याणे खे पूरी दहा रब लवल में उहो सदको वञास मिठो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼाओ जंहिं चयो न्याणियूं न न्याणियूं निमाणियूं अथव चार शयूं रहमत हिकु न्याणी रहमत अथव ॿियो महिमान रहमत अथव टियों मोमिन ते बीमारी रहमत आहे चौथों बरसाति वक़्त वारी रहमत आहे इन्हनि जो क़दुरु कयो न्याणी जी इज़त कयो या इहा अबे खे पारत वॾी थी निकाह थियो उसखे पारत कुराड़ी थी त पुटनि खे पारत अबे मां जो अदब कयो ऐं अबे मां खे मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त पंहिंजी औलाद जी तरबियत कयो बच्चनि खे क़ुर पढ़ायो हाफ़िज़ थियो हिकिड़ो हाफ़िज़ जन्नत में 10 माण्हू वठी तव्हांखे माण्हू सम्झाईंदा त बा क़ुर वारनि इमामनि खे शहीद कयो न ग़लति क़ुर वारा इहो कमु न कंदा पर जिन कयो उनखां अलाह क़ुर खसे छॾियो क़ुर वारा इमामनि जी इज़त कंदा आहिनि असांखे इज़त क़ुर जे करे मिली आहे असां सोणे हुसैन जा सोणे हुसैन पंहिंजे जान जो नज़रानो न चए मां वञा मुंहिंजा बच्चा वञनि पर नाने मोहम्मद जी उम्मत ताईं हे क़ुर पहुचे रत जा दरिया पार करे आयो आहे चङनि जे पोयां माण्हू छुटो न थिए वॾा असांजा हली महिनत करे विया असां बच्चनि खे क़ुर पढ़ायूं अॼु वाइदो कयो जेके आयो सभु पंहिंजनि बच्चनि खे क़ुर पढ़ाईंदो ॾाढा त चओ आलिमनि सां साथ ॾियो हक़ जे आलिमनि सां उलमा जो साथ ॾियो जेके आलिम हर वक़्तु तव्हां असांजे लाइ पिया महिनत कनि सिंध में अमन अमान जो वॾो फुक़दान आहे अल्लामा राशिद महमूद साहब दलेर पुट बहादुर पुट जरनैल इब्न जरनैल शहीद जो बचड़ो सिंध जे अमन अमान जे लाइ महिनत करे रहियो आहे अव्हांखे ॾिठो ओ कश्मीर खणी कराची ताईं रड़ियूं कंदियूं त असांखे कुझु न खपे पर अमन खपे रोज़गार ॾियो ही आलिम अबा असांजे लंगनि ऐं असांजे ग़ैरतुनि असांजी इज़तुनि जा वारस ईमान जा चौकीदारनि उलमा जो साथ ॾिबो ॻाल्हाए ॻाल्हाए ॾिबो उलमा सां मोहबत कयो अलमरो मां मन जंहिंजी जंहिंसां मोहबत सां गॾु हूंदो मां दुआ थो कयां अल्लाह से मौलाना बिशारत साहब नौजवान अल्लाह ताला हिन जी महिनत क़बूल फरमाए अल्लाह ताला तव्हांजे ॻोठ खे आबाद फरमाए अल्लाह ताला मुंहिंजा लफ़्ज़ क़बूल फरमाए